पासना वाक़िया आगाह कंदासीं। नंगर पार्कर वेझो पुलिस कार्रवाई कंदे चोरी थियल 71 लख रुपयनि खां वधीक माल जा सोना ज़ेवर ऐं ॿियो सामान हथ करे ॿिनि जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे छॾियो आहे। तफ़सील मालूम कयूं था। उस्मान जान ख़ासि कहिड़ी टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। उस्मान जान, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। हाँ जी, बिल्कुल। नंगर पार्कर पर पुलिस कार्रवाई कंदे बहिराणो इराज मालियातियात चोरी थियल सोना ज़ेवर चांदी रोक रकम ऐं मोबाइल फोन हथ करे देवादार खिलाफ केस दाख़िल करे छॾियो आहे। नंगर पार्कर पुलिस टेक्निकल स्टाफ कामयाब कार्रवाई कंदे चोरी थियो आहे। वो बहिराणो वासी शिराज मेघवाल ऐं हरमल गुरे हफ़्तो अॻु चोरी सोना ज़ेवर चांदी ऐं रोक रकम पुलिस कार्रवाई कंदे वापस कराए विया आहिनि। फिरियादी राजावंद हीरो जी रिपोर्ट ते पुलिस टेक्निकल टीम जी सहकार सां चोरी थियल सामान बरामद कयो वियो आहे। पुलिस उत्तम वंद सरूफो गोली समेत जातल जवाबदार केस में नामज़द कयो वियो आहे। जमा थियल सामान में हिकु अदद चांदी जो वालो, नेवर, कड़ियूं, 4 अदद सोन जूं फोलड़ियूं, 2 मुंडियूं ऐं सोन जूं चूड़ियूं रोक रकम फोन नगर पार्कर पुलिस असांजी नाल थी आहे। जी उस्मान जान ख़ासि कहिड़ी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।